नाज़रीन, हैदराबाद के कांचमल कल्होड़ा कॉलोनी में सिंध अवामी फोरम तरफां मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ अॻवाननि शिरकत कई। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असां मौजूद आहियूं हैदराबाद जे कलोड़ा कॉलोनी में, जिते सिंध अवामी फोरम तरफ़ां मच कचहरी कोठाई वई आहे। ऐं हिन मच कचहरी जी ख़ूबी आहे त हिन में समूरियुनि ॿोलियुनि जा माण्हू जेके आहिनि उहे शामिल आहिनि। सिंधी, उर्दू, पठान सभु हिन मच कचहरी ते गॾु आहिनि ऐं हिननि हिकिड़ो इतिहाद क़ाइमु कयो आहे। जेके समूरा ॿोलियूं मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू आहिनि उहे हिन मच कचहरी में शामिल आहिनि। अचो उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कयूं था त उनजो छा चवणु आहे। सिंध अवामी फोरम तरफ़ां ही असां प्रोग्राम मच कचहरी सकाफ़ती प्रोग्राम हर साल कंदा आहियूं। ही लॻभॻि असांजो 7हों प्रोग्राम आहे ऐं हिन जो बुनियादी मक़सदु इहो आहे त सिंध जी सकाफ़त खे उजागर कजे। ऐं सिंध जी सकाफ़त छा आहे? सिंध जी सकाफ़त इहा आहे त दुनिया जा जेके बि मज़हब आहिनि, दुनिया जूं जेके बि ॿोलियूं आहिनि, दुनिया जा जेके बि नस्ल आहिनि, उन्हनि जे विच में हिकिड़ी यकजानत पैदा कजे, हिकिड़ी हिकु जहिड़ाई पैदा कजे। मुहबत जे ज़रिए हिकिड़ो सिंध खे हिकिड़ो पुरअमन ख़ितो ठाहिजे, तरक़ी ऐं ख़ुशहाली जो रस्तो ठाहिजे। बदकिस्मती सां अहिड़ियूं फोर्सिस अची वियूं आहिनि, अहिड़ियूं ताक़तूं अची वियूं आहिनि जिन सिंध में मुहबत जे रिश्ते खे, एहतराम जे रिश्ते खे, मुख़्तलिफ़ नस्लनि ऐं मुख़्तलिफ़ ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जे रिश्तनि खे जेको आहे सो जे विच में निफ़ाक़ पैदा कयो आहे, उन्हनि जे विच में विछा पैदा कया आहिनि। त असीं सिंध अवामी फोरम जे तरफ़ां सम्झूं था त हिननि कचहरियुनि जे थ्रू मच कचहरियूं ऐं ॿियूं सकाफ़ती कचहरियुनि जे ज़रिए असां सिंध खे हिकिड़े पीसफुल माहौल ॾे वठी वञूं। छाकाणि त सिंधी माण्हू, सिंध ऐं पाकिस्तान सॼो ख़ितो इन तरह तरक़ी कंदो जॾहिं उहो पुरअमन थींदो। ही मच कचहरी सिंध जी तारीख़ जो, सिंध जी सकाफ़त जो वॾो उञाण आहे ऐं हिते हर साल असां ईंदा आहियूं। इन सोच ऐं सम्झ सां त असां हिते अची पंहिंजी रवादारी, पंहिंजी मोहबतूं माण्हुनि सां शेयर कयूं, पंहिंजा मसइला शेयर कयूं। पर जेका सिंध जी असल सकाफ़त आहे, जेको उनजो मेन उञाण आहे, त असांजी तक़रीबन सॼी सिंध, मुनी सिंध क़बाइली जड़नि जे वर चढ़ियल आहे। ऐं भाउ पंहिंजो बाबा सिंध जो पैगाम जेको आहे, भाउ पंहिंजो हर इंसान, पंहिंजो आहे ही ईमान, पंहिंजो आहे ही इस्लाम, पंहिंजो आहे ही पैगाम। उन पैगाम तहत अहिड़ियुनि मच कचहरियुनि में इहे बि सूरत अचणु खपनि, इहे तकलीफ़ूं बयानु थियणु खपनि त असांजी सिंध हिकिड़ो त हुकूमतुनि जे ज़ुल्म जबर जे दॿियल आहे, ॿियो हिननि वॾेरनि जागीरदारनि जे ज़ुल्म दॿियल आहे। जेका क़बाइली जड़नि में तव्हां हैदराबाद खां दादू क्रॉस कंदो त तव्हां शाम जो 4 बजे खां पहिरीं तव्हां उते घुमी नथा सघो, निकिरी नथा सघो। सिंध अवामी फोरम पारां हिते मच कचहरी थी रही आहे। इन जो मेन मक़सदु इहो ई आहे त सिंध में रहंदड़ तमामु तर जेके क़ौमूं आहिनि उनखे गॾिजी छॾिजे, हिन पंहिंजे हिन कल्चर में हिन शरीक कजे, जंहिंमें सिंधी, मुहाजिर, पंजाबी, पठान, बलोची सभु हिते शरीक आहिनि। ऐं असां इहो मैसेज ॾियणु चाहियूं था त सिंध जी बका, सिंध जी तरक्की, तामीर पाकिस्तान से गॾु आहे। ही मुल्क है तो सिंध है। आज के जो प्रोग्राम के हवाले से प्रोग्राम माशाल्लाह बड़ा ज़बरदस्त प्रोग्राम है। ये वाहिद ऐसा प्रोग्राम है कि जिसमें सब कौमों की नुमाइंदगी है। और फिर सिंध की सकाफ़त के हवाले से बात हुई है कि जो बंदा यहाँ सिंध में रहता है, चाहे वो पश्तून हो, बलोच हो, उर्दू बोलने वाले हो, उनको सिंध की मोहब्बत करनी चाहिए, क्योंकि सिंध मोहब्बत की धरती है और सिंध ने अपने सीने में बहुत से लोगों को समाया है। हम एहतराम करते हैं, जितने हम अपनी सकाफ़त का एहतराम करते हैं, पश्तो, लुंगी और पटके का, इसी तरह हम अजरक का एहतराम करते हैं, सिंधी टोपी का करते हैं। पूरे सिंध से दानिश्वर, अदीब और कलमकार, इनके अलावा समाजी माहिरीन और साफ़ी हजरात ने भी शिरकत की। और ये बिलाशुबा सिंध में रहने वाले तमाम कौमियतों के लिए एक अच्छा मोहब्बत भरा पैगाम है जो भाईचारे को फ़रोग़ देगा। और मच कचहरियाँ सिंध की रिवायत हैं और इसका मकसद भी यही है कि दरपेश जो मसाइल इलाकाई सतह पर हों। और ये मच कचहरी की अहमियत इसलिए भी बढ़ गई है कि यहाँ पूरे सिंध से जो है वो नुमाइंदा हजरात हैं और समाजी
समाजी तालीमी और सहाफ़ती हलकों से ताल्लुक़ रखने वाले भी लोग मौजूद हैं, तो सिंध का मुकदमा मौसर अंदाज से पेश करने का मौका भी मिला है। असां सम्झूं था तहज़ीब कल्चर जेका सिंध जी आहे उनमें एॾो छिक आहे, एॾी वॾी मोहबत आहे, जंहिंमें असां जेके ॿियूं क़ौमूं ॻाल्हाईंदड़ आहिनि उन्हनि खे बि पंहिंजे कल्चर सां जोड़े सघूं था। ऐं असां सम्झूं था त सिंध जेका उहा तहज़ीबनि जी माउ आहे, सिंध जेका उन पाकिस्तान खे बि जनमु ॾिनो, सिंध जी जेका बका आहे या जेको सिंध जेका उनजी ख़ुशहाली आहे उहा पाकिस्तान जी ख़ुशहाली सां गॾु जुड़ियल आहे। उनजे करे असां इहो अॼु को जेको कल्चर जो जेको पैगाम आहे उहो ॾेई असां दुनिया मां इंता पसंदी ऐं नफ़रत जो जेको आहे सो ख़ात्मो करणु था चाहियूं। जिए जियारन मथा जान सारन मथा मंजिले इश्क जे चंड तारन मथा काकजी हर कंधीअ जे किनारनि मथा दुश्मने सिंध खे फाही सुरके पई, सिंध मुर्के पई, सिंध मुर्के पई, सिंध मुर्के पई, सिंध मुर्के पई। जी नाज़रीन, तव्हां इहे जेके अॻुवान आहिनि मच कचहरी में शामिलु हुआ उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो चवणु आहे त हिते जेके सभु माण्हू गॾु थिया आहियूं, असां सिंधी, उर्दू ऐं पठान, असां हिते हिन मच कचहरी में पाण में हिकिड़ो इताद क़ाइमु कयो आहे त जेके बि हिते मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ जेके सिंध में रहनि था उन्हनि में पाण में भाईचारे जी फिज़ा क़ाइमु करण लाइ हीअ मच कचहरी क़ाइमु कई वई आहे। त हिन मच कचहरी में जेके समूरा ॿोलियुनि जा पंहिंजा पंहिंजा जेके वीचार आहिनि उहे वंडिया आहिनि ऐं हिननि जो इहो चवणु आहे त हीअ मच कचहरियूं जेके आहिनि ऐं मोहबत जो पैगाम ॾियनि थियूं। कैमरामैन कामरान ज़खीरे सां गॾु गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, SS न्यूज़, हैदराबाद।